अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाहा वब्तग़ू इलैहिल वसीला सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। अल्लाह ताला इन आयत करीमा में मोमिन खे इरशाद फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाहा, ए ईमान वारो अल्लाह ताला खां ॾिजो, वब्तग़ू इलैहिल वसीला ऐं अल्लाह ताला जी तरफ़ तव्हां वसीलो तलाश कयो। इन में अल्लाह ताला मोमिननि खे मुस्लमाननि खे ॿिनि ॻाल्हियुनि जो बयानु फरमायो। हिकिड़ो त अल्लाह ताला पाण खां तक़वा इख्तियार करणु ॾिजण जो हुकुम फरमायो त मां अल्लाह ताला खां ॾिजो, ऐं ॿियो अल्लाह ताला मोमिननि खे वसीले जी तलाश करण जो हुकुम फरमायो आहे त तव्हां मुंहिंजे बारे में वसीलो तलाश कयो। तक़वा, तहारत, आकाई इहा अल्लाह ताला जे बाने खे अल्लाह ताला तरफ़ वेझो कंदी आहे। बानो मुतक़ी परहेज़गार थी वेंदो आहे। तक़वा ऐं तहारत खां बाद में, मुतक़ी थियण खां बाद में बाने खे अल्लाह ताला जो क़ुर्ब हासिल थींदो आहे। इन आयत करीमा में इहा ॻाल्हि बि साबित थी त अल्लाह ताला जी तरफ़ पाण खे वसीलो तलाश करणु घुरिजे। उहो वसीलो चाहे अल्लाह ताला जे तरफ़ कंहिं सालियो नेक अमल जो हुजे, चाहे उहो वसीलो अल्लाह ताला जी तरफ़ बानो कंहिं अल्लाह ताला जे प्यारे बरगज़ीदा बाने जो रखे, जहिड़ी तरह अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जो वसीलो वठी करे असां अल्लाह ताला खां दुआ घुरंदा आहियूं, या औलिया किराम जो वसीलो वठी करे असां जेको रब अल्लाह ताला खां दुआ घुरंदा आहियूं, इहो वसीले वठणु क़ुरान करीम जे मुताबिक़ जाइज़ ऐं जेको आहे सो पंहिंजो जाइज़ आहे ऐं बहितरीनु अमल आहे। सिले रहमी वसीले जे हिसाब सां बुख़ारी शरीफ़ में ऐं मुस्लिम शरीफ़ खे हदीस रिवायत आहे। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था पिया, मफ़हूम हदीस में मफ़हूम इन तरह आहे त नबी अलैहिस्सलातु फरमायो, टे शख़्स हुआ जेके संगती या दोस्त पंहिंजे पाण में कंहिं सफ़र ते निकिता, झंग में आया, झंगल में अची करे हुनखे जेको आहे सो पंहिंजो बारिश अची करे हुनखे पहुती। उन मींहं खां बारिश खां लिकण जे लाइ उहे टई दोस्त हिकु गारे में विया। जीअं जो उहे गारे में दाख़िल थिया त गार जो मुंहुं वॾे हिकिड़े पथर सां बंदि थी वियो। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था पिया त उन्हनि टिनि शख़्सनि पंहिंजो पाण में सलाह कई, ऐं इहा पंहिंजो पाण में सलाह कयूं त हाणे असां मिली करे अल्लाह ताला जी बारगाह में अर्ज़ु कयूं ऐं पंहिंजा जेके असां नेक अमल कया आहिनि उनजो वसीलो वठी करे अल्लाह ताला खां दुआ घुरूं। असांखे यकीन आहे इंशाअल्लाह ताला अल्लाह ताला असांजी दुआ क़बूल फरमाए करे असांखे हीअ तकलीफ़, हीअ मुसीबत टारे छॾींदो। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था पिया, उन्हनि हिकिड़ो पहिरियों जेको शख़्स हुयो उहो अॻिते थियो, अलाह जे बारगाह में अची करे अर्ज़ु कई, मौला मुंहिंजा वालिदैन पोड़ा हुआ, उन वॾी उमिरि खे पहुची चुका हुआ ऐं मुंहिंजे लाइ ॿकरियूं हुयूं, मां झंग में ॿकरियूं चाढ़ींदो हुयुसि। जॾहिं शाम जो मां वापसि मोटी ईंदो आहियां त उन माल जो, उन मवेशियुनि जो, उन ॿकरियुनि जो खीरु ॾुई करे, मुंहिंजा नंढड़ी औलाद बि हुई, नंढड़ा ॿार बि मूंखे हुआ, पर पहिरियां खीरु ॾुई करे मां उहो खीरु पंहिंजे जानवरनि जो, पंहिंजे वालिदैन जे आड़ो खणी ईंदो हुउसि। पोइ मुंहिंजा वालिदैन उन खीर मां पीअंदा हुआ। जेको खीरु बचंदो हो, बचण खां बाद में मां पंहिंजो उहो खीरु जेको आहे सो पंहिंजे बचन खे पीआरींदो हुयुसि। हिकिड़े भेरे उनखे माल चारींदे काफ़ी देरि थी वई। जॾहिं घर वापसि मोटी आयो, पंहिंजे माउ पीउ जे साल ते त उनजो वालिदैन, उनजो माउ पीउ सुता पिया हुआ, आराम में हुया। हीअ खीरु ॾुई करे थांव में विझी करे उनजे साम्हूं आयो ऐं पंहिंजे माउ पीउ खे हुन सोचियो त मां पंहिंजे माउ पीउ खे कीअं उथारियां। मूंखे पंहिंजे माउ पीउ खे उथारणु गवार न लॻो, पसंदि न आयो, तंहिं करे मां खीर जो प्यालो वग़ैरह जेको बि हुयो मां उनखे खणी भरिसां पी रहियुसि। जॾहिं बि मुंहिंजा माउ पीउ बुख में सुता, जॾहिं उथंदा मां उनखे खीरु पीआरींदुसि। हदीस शरीफ़ में अचे थो पियो, उन नबी फरमाइनि था, उन शख़्स जे आॾो जेके औलाद हुई, नंढड़ा जेके ॿार हुआ, पेरनि में वेही करे रोई रहिया हुआ, बुख जे करे रोई रहिया हुआ। पर उन चयो त मौला मूंखे पंहिंजे बचनि जी का बि परवाह कोन्हे का, मां पंहिंजे बचनि जी का बि परवाह न कई। मूंखे पंहिंजे वालिदनि जो ख़्यालु हो, मूं इहो सोचियो त पहिरियां खीरु मुंहिंजा वालिदैन पीअनि, उनखां बाद में इहो खीरु मां पंहिंजे बचनि खे ॾींदुसि। तव्हां त उनजी इंतज़ारु कंदे कंदे मां उनजे भरिसां बीठो आहियां, मुंहिंजा वालिदैन सुता पिया हुआ, तव्हां त तुली फजर थी वई, हाणे सिॼ उभिरी वियो,
इन टेम ते मुंहिंजा वालिद सुता पिया हुआ, फजर जी नमाज़ ताईं फजर जी टेम ते सुता पिया हुआ। जॾहिं उथिया उन्हनि मूंखे ॾिठो, मां उनखे पंहिंजो खीरु पियारो, उनखे अर्ज़ु कयो, जेको मुंहिंजो हवालु हुयो मां उनखे समूरो अर्ज़ु कयो, मुंहिंजे वालिदनि खीरु पीतो। हाणे उन बहाने अलाह ताला जे बारे में अर्ज़ु कयो, मौला जेकॾहिं इहो मुंहिंजो कमु तुंहिंजे रज़ा जे लाइ आहे, मां तुंहिंजी रज़ा जे लाइ पंहिंजे वालिदनि जी ख़िदमत में बीठुसि, जेकॾहिं इहो मुंहिंजो कमु तुंहिंजे बारगाह में क़बूलु आहे त या अल्लाह करीम इन मुंहिंजे सालियो नेक अमल जे करे मुंहिंजी जेका तकलीफ़ आहे, असांजे मथां जेका शिप कयल आहे, या अल्लाह करीम उहा असांखां तकलीफ़ हटाए ऐं शिप खे दूरि फरमा, असांजे लाइ आसमान ज़ाहिर फरमा। नबी करीम फरमाए उन दुआ घुरी, उन वसीले सां, पंहिंजे अमल जी वसीले सां अलाह ताला उहा उनखां पथर थोरो कुझु हटाए छॾियो। वरी हिकिड़ो ॿियो जेको टिनि ॿारनि मां जेको ॿियो दोस्त हुयो उहो बि हुनजो अॻिते आयो, हुन बि अलाह ताला जे बारगाह में दुआ घुरी, अर्ज़ु कई, या अल्लाह करीम असांखे तकलीफ़ आहे, मुसीबत आहे, इहा हटाए। मौला करीम मां तुंहिंजे बारगाह में रस्तो कयां त या अल्लाह करीम मुंहिंजी हिकु ख़ूबसूरत सौट हुई, मुंहिंजी चाचे जी धीउ हुई, उनजे मथां मां आशिक़ु हुयुसि, मूंखे ॾाढी पसंदि आई। मां पंहिंजे बुरे ख़्याल सां उन तरफ़ ञापा मोकिलिया, उनखे मां पैगाम पहुचायो, बुरे ख़्याल जे करे उनजी ज़ना जो मुंहिंजो इरादो हुयो त या अल्लाह करीम उन मुंहिंजी सौट जेका आहे मुंहिंजी ॻाल्हि खे रद्द करे छॾियो। उन इहा ॻाल्हि रखी त तूं 100 दिरहम कमाए करे मूंखे ॾे, उन खां बाद में तोसां मां इहो अमल कंदसि। मां पंहिंजे उन सौट जे इश्क जे करे, मुहबत जे करे 100 दिरहम कमाया, 100 दिरहम कमाइण खां बाद में 100 दिरहम मां पंहिंजे उन सौट खे ॾिना। उन जॾहिं मां वेझो आयुसि, उनजे ॿिन्ही पेरनि जे साम्हूं मां आयुसि, हालांकि मां उन ॻाल्हि जे मथां क़ादिर बि हुयुसि। नबी करीम जन फरमाइनि था, हदीस शरीफ़ में अचे थो पियो, उन शख़्स जॾहिं मां उनजे साम्हूं आयुसि त मुंहिंजी सौट मूंखे चयो, उन औरत मूंखे चयो, तोखे अलाह ताला खां हया कोन थो अचे, तो अलाह ताला खां डिॼी नथो, जो बुरो कमु थो करे, ख़राबु कमु थो करे, अलाह ताला खां डिॼ। जॾहिं औरत मूंखे ईअं चयो, मुंहिंजे दिलि में अलाह ताला जो ख़ौफ़ पैदा थियो, मां उन बुरे अमल खे छॾे करे ॿाहिरि निकिरी वियुसि, वापसि मोटी वियुसि। या अल्लाह करीम मुंहिंजे दिलि में तुंहिंजो डपु थियो, ख़ौफ़ तुंहिंजो पैदा थियो, तो रब आलमीन आहे, तुंहिंजो ख़ौफ़ मुंहिंजे दिलि में पैदा थियो। जेकॾहिं इहो मुंहिंजो अमल तुंहिंजे बारगाह में क़बूलु आहे, या अल्लाह करीम मां पंहिंजे इन अमल जे करे तोखां सुवाल थो कयां, असांजे मथां जेका मुसीबत आहे, तकलीफ़ आहे, हीअ जेका असांजे मथां शिप किरियल आहे, या अल्लाह कंहिं खे ज़ाहिर फरमा, हिन खे दूरि फरमा। नबी करीम फरमाइनि था पिया, उन शख़्स जी दुआ घुरी करे फारिग़ थियो, उहा शिप उन खां कुझु हटाई वई। हाणे टियों शख़्स वरी उन मां अॻिते आयो, उन बि अलाह ताला जे बारगाह में दुआ घुरी, या अल्लाह करीम पंहिंजो जेको उन नेक अमल कयो उहो पेश जे कई, अलाह खां दुआ घुरण लॻो, या अल्लाह करीम तुंहिंजे बारगाह में मां आहियां। मौला करीम हिकिड़ो बानू मूं वटि कमु कंदो हुयो, उनजा कुझु उनखे मां पाण वटि मुक़ररु कयो, नौकिरी उनखे ॾिनी, उनखे मां नौकर मुक़ररु कयो, उन जेका पघार जेका हुई, तनख़्वाह जेका हुई, उनजी तनख़्वाह कुझु चांवरनि जे लाइ मां उनजी मुक़ररु कई। कुझु ॾींहंनि खां बाद में मुंहिंजो नौकर मूंखां पघार घुरण जे लाइ आयो, जेको मूं वटि मुलाज़िम मौजूदु हो, मूंखां पघार घुरण जे लाइ आयो, मूंखां अनु घुरण जे लाइ आयो। मां उनखे अनु ॾिनो, पर कुझु घटि हो, उनखां कावड़ी करे उहो नौकर मूं वटां वापसि भॼी वियो, हलियो वियो मूंखां। बाद में उनजे वञण खां बाद में उहो जेको अनु मूं वटि पियो हो, मां उनजे अन मां उनखे अॻिते वधायो, उन मां को जानवर ख़रीद कया, मां ॿकरी ख़रीद कई, ॿकरी वधंदी रही, उन मां ॿकरियूं थियूं, काफ़ी सारा जेको आहे सो पंहिंजो ढगियूं वग़ैरह थियूं, ऐं जेको आहे सो कुझु काफ़ी माल बि थी वियो। कुझु टाइम खां बाद में जॾहिं उहो मुंहिंजो नौकर मूं वटि मोटी आयो, त मूंखां पंहिंजे माल जे बारे में सुवालु करणु लॻो, चई मुंहिंजे मथां ज़ुल्म न कर, मां तो वटि माल कमायो, मुंहिंजो माल तो वटि मौजूदु आहे, मूंखे तकलीफ़ पहुती आहे, महिरबानी करे मूंखे पंहिंजो माल ॾे। मां उनखे उन माल वटि जेको मां उनजे पैसे मां, उनजे मज़ूरीअ मां जेको मां माल ठाहियो, उन वटि मां उनखे खणी आयुसि। ॿकरियूं हुयूं, कुझु ढगियूं वग़ैरह हुयूं। मां उनखे चयो, हीउ जेको माल बीठो आहे वाड़े में, समूरो माल तुंहिंजो आहे, तूं काहे वञ। चई यार मूंसां मज़ाक़ न कर, मां ग़रीब आहियां, मूंसां इहा मज़ाक़ न कर। मूं उनखे चयो, मूंखे अलाह जे ज़ात जो कसम आहे, इहो तुंहिंजो ई माल आहे, जेको तुंहिंजी मज़ूरीअ मां मन माल खे मां वधायो आहे, इसराफ़ कयो आहे, उनखे वधायो आहे। नबी करीम सां फरमाइनि था, उहो समूरो माल, उन जेको मज़ूर हुयो, जेको मुलाज़िम, समूरो माल पंहिंजो ख़ुशि थी करे उनखे दुआऊं ॾींदे काए वियो। हिन अलाह जे बारे में अर्ज़ु कयो, मौला जेकर इहो मुंहिंजो अमल तुंहिंजे बारगाह में क़बूलु आहे, या अल्लाह करीम असांखां इन अमल जे सदिक़े, इन अमल जे करे मां तोखां वसीलो वठी करे अर्ज़ु कयो, या अल्लाह करीम इन मुंहिंजे अमल जे करे असांखां हीअ तकलीफ़ दूरि करे, इन तकलीफ़ खे हटा। नबी करीम फरमाइनि था, अल्लाह ताला उन्हनि खां उहा शिप, उन खां जबल खां जे गार में हुआ, उहा शिप अल्लाह ताला परे हटाए छॾी। उन्हनि जी दुआ, इन रिवायत खे मां बुख़ारी मां मुस्लिम बि बयानु फरमाया, उन्हनि जी दुआ जे करे अल्लाह ताला तकलीफ़ खे हटायो। मालूम थियो अलाह जे बारगाह में नेक अमल जो वसीलो वठी करे दुआ करणु बि जाइज़ आहे, ऐं हर अल्लाह ताला जे कामिल बाने नबी अलैहिस्सलातु वस्सलाम, अल्लाह ताला जे नबीअनि सॻोरनि
ऐं अल्लाह ताला जे क़ाबिल ॿारनि जो वसीलो वठी करे बि अल्लाह ताला जी बारगाह में दुआ घुरणु सां अल्लाह ताला दुआ खे क़बूल फरमाईंदो आहे। अल्लाह ताला खां दुआ अल्लाह ताला तव्हां असांखे नेक अमल करे तौफ़ीक़ अता फरमाए।